जॾहिं कर थियाम साञा सुपरिन जी, जॾहिं कर थियाम साञा सुपरिन जी, तॾहिं कर तिर जेतिरो वेर न विसरियाम, अंदर रूह रहाम सजण ओता तूं करे। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां अव्हां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साहिबी सिक ऐं पुरखलूस जसमन सां। जी मुंहिंजा साईं, अॼु बि हिकिड़ो सिलसिलो आहे जेको मूं अॻे प्रोग्राम में ॿुधायो हो त जेके फ़नकार हाल हयात आहिनि जिन सिंधी फिल्मुनि में या सिंधी गायकी में हिकिड़ो पंहिंजो नालो छॾियो आहे ऐं हिकिड़ो वॾो कमु कयो आहे, उन्हनि खे अॼु यादि कबो। अॼु जंहिं फ़नकार जे बारे में असां गुफ़्तगू कंदासीं या उन जी शख़्सियत ते या उन जे फ़न ते सच पुछो त आउं ख़ुदि या जेके तव्हां ॾिसण वारा हज़ारे माण्हू हुन जा फ़ैन हूंदा, हुन जा परस्तार हूंदा, हुन जो नालो, हुन जो अंदाज़, हुन जी गायकी, हुन जो नालो ई आहे रूना लैला। हू लैलाप आहे, हू रूनाप आहे, उहो सभु कुझु आहे। गुफ़्तगू उन जी शख़्सियत ते अञा वधीक कंदासीं। असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहिबु मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं तबियत सर? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु आहे? करम इख़लास। नसीर साहिबु, अॼु जंहिं फ़नकारा जे बारे में सच पुछो माना त गुफ़्तगू हूअं त हर कंहिं माण्हू लाइ जेके फ़नकार आहिनि असांजा सिर जा साईं आहिनि, असांजा हीरोज़ आहिनि, पर हीअ या हिकु त ॿिया हुजनि उन लाइ दिलि चवे थी त रुॻो ॻाल्हायां, ख़ुशि थियां। माना मुंहिंजा मां पंहिंजो हिकिड़ो ॿुधायां पियो, मुंहिंजे अंदरि माना आउं हुनजो आशिक़ु आहियां, हुनजो फ़ैन आहियां, हुनजो परस्तार आहियां। अॼु उहा रूना लैला आहे साईं, अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, हाल हयात आहे। असीं हाणे रूना लैला बि हसीन, ख़ूबसूरत ऐं वॾो कमाल हुनजो इहो आहे त जेके बि ॿिया फ़नकार आहिनि या फ़नकाराऊं आहिनि, किन 4 ॿोलियुनि में ॻायो आहे, किन 5 ॿोलियुनि में ॻायो आहे, किन 6 ॿोलियुनि में ॻायो आहे, पर हीअ उहा आर्टिस्ट आहे जिन 17 ॿोलियुनि में ॻायो आहे। ऐं मुश्ताक चंगेज़ी ॿुधाईंदो हो त जेके सिंधी फिल्मूं हिन कयूं आहिनि उन में जेको नग़मो जेको हूंदो हो उहो अंग्रेज़ी में लिखंदी हुई। इहो कमाल आहे, माना रोमन ख़त में उन खां पोइ वरी कंदी। त हाणे रूना लैला खे असां किथां माना हुनजो साड़ी जो स्टाइल खणूं, स्टाइल जेको साड़ी जो आहे, या हुनजी मौसीक़ी, या हुनजो हुस्न, या हुनजी नज़ाकत, या हुनजो फ़न, या सिंधी कल्चर में जेको हुनजो प्यार आहे, किथां ॻाल्हि शुरू कजे सर? असीं हुनजे फ़न खां जेको हुनजो बुनियादी गुण आहे या जेका हुनजी पुराणी सलाहियत आहे, ताजोए जो हिकिड़ो शेर आहे त ॾात जे ॾींहं में राति थियणी न आहे, गीत संगीत जी मात थियणी न आहे। क़याम पाकिस्तान खां पोइ मलका तरन्नुम, नूरजहान, नसीम बेगम, माला ही लाहौर जूं आर्टिस्ट आहिनि, पर सिंध जे आर्ट में वॾा आवाज़ केरु आहिनि जेके उर्दू फिल्मुनि जे लाइ, सिंधी फिल्मुनि जे लाइ साम्हूं अचनि? त पोइ 70 जे ॾहाके में जंहिं फ़नकारा खे असां ॾिसूं था, जेका आई आहे, हुन ॾिठो आहे, हिन फतह पाती आहे, उहा आहे रूना लैला। सुभान अल्लाह। ऐं इंतिहाई कम सिनीअ में नंढी ॼमार में कराची रेडियो तां हुनजी जेका आहे एंट्री थी आहे। पर जीअं असां नाहिद अख्तर जे बारे में ॻाल्हायो पिए त नाहिद अख्तर ऐं हमीद अख्तर ही ॿ भेणूं अहिड़ी तरह सां हेॾा बि साॻी ॻाल्हि आहे। रूना लैला, दीना लैला, हुनजो वालिद साहिबु जेको आहे एम्बेसीअ में हिकिड़े तमामु वॾे उहिदे ते फ़ाइज़ आहे, इमदाद हुसैन हुनजो नालो आहे। ऐं ही ॿ हुनजूं नियाणियूं आहिनि कमसिन, जिन मज़ा दीना लैला खे बि ॻाइण जो शौक़ु आहे त रूना लैला खे बि ॻाइण जो शौक़ु आहे। ला मोहल्ला हिते बि रेडियो पाकिस्तान कराची आहे, ऐं हू हिकिड़े तमामु वॾे अहम वॾे ऑफिसर जूं नियाणियूं आहिनि जिन ज़ैड बुखारी साहिब जे तवसुस सां रेडियो कराचीअ ते एंट्री मिली आहे। जी हा। ऐं उते जे निहाल अब्दुल्ला ऐं अब्दुल बारी ऐं ॿिया मौसीकार लाल मोहम्मद इक़बाल, इन्हनि जे संगत साथ में हुननि ॻाइणु शुरू कयो आहे। त असीं, तव्हां चयो न त असीं रूना लैला जी ॻाल्हि किथां शुरू कयूं, त बेसिकली हू हिकिड़ो बंगाली चहिरो आहे जंहिंजा फेस कट्स जेके आहिनि सांवरी
ऐं बेंगाली कट्स बेंगाली cuts आहिनि ऐं साड़ी पाईंदड़ आहिनि पर कम सिंधीअ में त हू बेल बॉटम ऐं जेको असां हुनखे रुन लैला खे पंहिंजी एज में नंढीअ में ॾिठो त बेल बॉटम सां ऐं नंढा जेके उन वक़्त जा चोला हूंदा चोला हूंदा हुआ। छोटा छोटा चोला त ॿिन्ही भेनरुनि खे असां उन ई ड्रेस में ॾिठो उहो पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोग्रामनि में बि रेडियो कराचीअ ते बि त असीं बेसिक ॻाल्हि जेका आहे न शुरूआति कंदासीं उनजे फन सां फन सां रूना लैला जे फन सां ठीकु अथई ॾिसो हाणे आउं सम्झां थो या महसूसु करियां थो त छो न हिन जा नगमा बि अॼु वधीक ॾिसूं ऐं ॿुधूं न रूना लैला ॿी पैदा ई न थी त दोस्तो रूना लैला ते तमामु घणो ॻाल्हाईंदासीं उनजी शख़्सियत ते पर तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था रूना लैला जो हे ख़ूबसूरत नगमो
वेलकम टू बैक नज़ीर साहब हाणे जेको शुरूआत पाण कई आहे त कराची रेडियो ते जेका एंट्री थी आहे त माना बाबा ब्रॉडकास्टर माना जेको उनखे बाबा चवंदा आहियूं माना ज़ेड बुखारी ठीकु आहे न उन जे हथनि मां हीअ छोकिरी निकिती आहे ठीकु आहे न उनजे पोइ हाणे ॿियनि सां हुन ज़रूरत राग में सिखिया वरिती नहीं पर ज़ेड बुखारी जंहिं हिननि खे ॿुधो हुजे ऐं जंहिं एप्रूव कयो हुजे त पोइ हिननि ज़रूरु अॻियां नालो कयो साहिबु आऊं वरी तव्हां खां पुछां थो हिकिड़े पहलू ते वरी अञा गुफ़्तगू करियूं था हुनजे फन ते तव्हां थोरी गुफ़्तगू कई आहे त साईं हाणे जेकॾहिं रूना लैला न हुजे हा त छा सिंधी फिल्मुनि जो जेको उरूज थियो आहे 70 जे ॾहाके छो सिंधी फिल्मुनि जे उरूज खे ज़वाल पाया आहिनि वरी मथे हुनखे पज़ीराई पे मिली आहे पर ख़ासि जेको सिंधी फिल्मुनि जो जेको उरूज थियो आहे उहो आहे 70 खां 80 वारे ॾहाके उन अॻु में पोइ त उन में जेकॾहिं नसीर साहिबु रूना लैला न हुजे हा त तव्हां छा था सम्झो त इहा आवाज़ जी दुनिया एॾी मथे हुजे हा इहे फिल्मूं एॾियूं परवान चढ़नि हा जॾहिं असीं रूना लैला जो ज़िक्र कयूं पिया त पोइ असांजे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि क्लियर आहे त हूअ असांजे सिंधी फिल्मी हीरोइन जे लाइ प्लेबैक सिंगर आहे ऐं इहा फिल्म जेका पहिरियों दफ़ो जंहिंमें हू प्लेबैक सिंगर तौर ते अचे पई उहा शेरू फैरोज़ आहे शेरू फैरोज़ खां असीं थोरो अॻिते हलंदासीं त छा उन खां पहिरीं के प्लेबैक सिंगर ख़वातीन मौजूदु हुयूं या कोन हुयूं ठीकु हाणे हुयूं त किथे हुयूं पहिरीं सिंधी फिल्म 53-54 में उमर मारवी पई ठहे उमर मारवीअ में जेका ॻाए पई नज़ीर बेगम नज़ीर बेगम जो कराची सां तालुक़ आहे पर बेसिकली जॾहिं उनखे लाहौर में उते नीबुआ दा जोड़ा ऐं समाज बि प्यारा प्यारा ऐं महताब ऐं मां कयांसू ऐं इहे फिल्मूं मिलनि पियूं त हू वरी ओॾां हली आहे ठीकु हाणे मैदान ख़ाली आहे त नज़ीर बेगम न आहे हितां 2-4 गाना ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ खे हुन ॾिना वरी साॻी तरह सां हुन पराई ज़मीन में बि थोरा गाना ॾिना छोड़ गया दिलदार या केॾो सुखी संसार असांजो वग़ैरह वग़ैरह वरी फिल्म ससी पुनू ठही त उन वक़्तु प्लेबैक सिंगर असां वटि 2 हुयूं हिकिड़ी जो नालो सुशीला मेहताणी आहे लोॾे पीं घोॾियां तोखे लोली या वरी ॿी अदी रुबीना हुई जंहिं सिज उभरियो सुखनि जो राति वई या घूंघट लाहे कुंवार गीत ख़ुशीअ जा गायाड़ी गाया हाणे इहो 1958-59 जी ॻाल्हि पई हले जंहिंमें अदी रुबीना बि मौजूदु आहे त सुशीला मेहताणी मौजूदु आहे नज़ीर बेगम बि मौजूदु 1958 में सुशीला मेहताणी हिंदुस्तान हली वञे थी हांगकांग हली वञे थी माना मैदान ख़ाली थी वियो 1971 में अदी रुबीना जी अदा मुस्तफ़ा कुरैशी सां शादी थी वई त ला मोहल्ला हू कराची मां हैदराबाद मां लाहौर हली वई हाणे जॾहिं सिंधी फिल्मूं एवरन्यू स्टूडियो ऐं मॉडर्न स्टूडियो में कराची में ठहणु शुरू थियूं त उन्हनि वटि हिकिड़ो ई आवाज़ हो उहो हो रूना लैला लाल कलंदे झूले झूले लाल कलंदे सेवण जा शाबाज कलंदे सिंधुड़ीअ जा सरदार कलंदे दमादम मस्त कलंदे सभी शाबाज कलंदे दमादम मस्त कलंदर सभी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर रूना लैला खे सिंधी मौसीकार कीअं ॻोल्हिनि त या रूना लैला सिंधी ॻाए सघे थी तव्हांखे ख़बर आहे त सिंधी हिकिड़ी फिल्म हुई प्रोफेसर जन्म जन्म तेरा मेरा साथ रहेगा इहो गानो कंहिं रिकॉर्ड कयो रूना लैला जी आवाज़ में मौसीकार ग़ुलाम अलीअ इहा फिल्म प्रोफेसर हुई त जॾहिं असांजी शेरू फैरोज़ रशीद अहमद लाशारी ऐं ग़ुलाम अली ऐं ॿी टीम गॾिजी जॾहिं ठाहिणु शुरू कई त पोइ हुननि शेख हसन खे जेको फिल्म जो डायरेक्टर हुयो शेरू फैरोज़ जो थोरो कंप कयो आहे हुनमें शेरू फैरोज़ जो डायरेक्टर आहे कंप कयो आहे जी हा त उन कन्विंस कयो त असांखे रूना लैला खे साम्हूं आणणु घुरिजे ऐं पोइ त कूंजा ॾे ख़बरां मैडम सुभान अल्लाह जेके शेरू फैरोज़ जा जेके गाना आहिनि त उहे ईअं रूना लैला जो पहिरीं सिंधी फिल्म ई जेका जॾहिं आई त तव्हां ॾिसो था त
खिड़की तोड़ नुमाइश हुई ऐं अशरफ यकीन करियो त असां ब्लैक ते वञी उहा फिल्म शेर फेरोज़ ओहो। निशाद सिनेमा में ॾिठी ओहो, मूंखे यकीन आहे त वाह, मुर्तज़ा मजबूर जेको आहे उहो नौशर फेरोज़ में नवाब शाह जिते हूंदो उते जी सिनेमा में उन ब्लैक ते टिकट वठी इहा फिल्म ॾिठी हूंदी जंहिंमें रूना लैला जा गाना हा 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 जी सुभान अल्लाह दादा हाणे अञा बि रूना लैला जी शख़्सियत ते पाण ॻाल्हाईंदासूं त छो न तव्हां असां ऐं असांजा जेके ॾिसनि था ॿुधनि था दोस्त चाहींदा त रूना लैला जो ख़ूबसूरत नख़्मो ॾिसनि ऐं ॿुधनि त दोस्तो अचो त ॾिसूं ऐं ॿुधूं था रूना लैला जो हीउ ख़ूबसूरत नख़्मो लाल कलंदे झूले झूले लाल कलंदे सेवण जा शाबाज कलंदे सिंधड़ीअ जा सरदार कलंदे दमादम मस्त कलंदे सभी शाबाज कलंदे दमादम मस्त कलंदर सभी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर झोली वाली आयत वाली हो झोली वाली आयत वाली वारिस वाली रुतबे दमादम मस्त कलंदर सभी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर सभी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर जब दिया जान वाला हो जब दिया जान वाला बात बनाएन वाला बात बनाएन वाला बेड़ा पार कलंदर बेड़ा पार कलंदर तुम्हारी सरदार कलंदर सबके सबके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण जा शाबाज कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सभी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर
वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जा रागी असीं अॼु ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं मेहरान जी रागी में अॼु मेहरान जी तमामु वॾी फ़नकारा मुल्क जी वॾी फ़नकारा बल्कि ईअं चवंदुसि बरे सग़ीर पाक हिंद जी वॾी फ़नकारा रूना लैला जी शख़्सियत ते रूना लैला जे फ़न ते हुनजी गायकी ते गुफ़्तगू हली रही आहे त नज़ीर साहब तव्हां जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾींदो त मूं वटि थोरो मुख़्तसिर तारुफ़ आहे जेको दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त दोस्तो रूना लैला 17 नवंबर 1952 में बांग्लादेश जे शहर सैलेट में पैदा थी 1960 में हुन कैरियर जी शुरूआत पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीज़ मां कई रूना लैला पाकिस्तान जे मशहूरु मूसीकारनि सां गॾिजी कमु कयो आहे हुन मक़बूल गाना फिल्म इंडस्ट्री खे ॾिना आहिनि शुरूआती ॾींहंनि में कराची में हुन गुज़ारिया संदसि वालिद सैयद मोहम्मद इमदाद अली सरकारी मुलाज़िम हो वॾो ऑफिसर हो रूना लैला अहमद रुश्ती जे ॻाइण मां मुतासिर थी हुई ऐं हुनखे पंहिंजो उस्ताद मञींदी हुई स्कूल जे ज़माने में मुक़ाबलनि में हुन हिसा वरिता रूना लैला ऐं संदसि भेण दीना लैला मूसीक़ी जो इल्मु पंहिंजे उस्ताद हबीबुद्दीन खां हासिलु कयो ऐं 12 साल जी उमिरि खां फिल्म में आगाज़ कयो हुनखे बरे सग़ीर जे गुलकारा तस्लीम कयो वियो हो पर हुन शुरूआत ई जेके नग़मा ॻाया उहे रेडियो पाकिस्तान कराची ते ॻाया ऐं रेडियो पाकिस्तान कराची ते ज़ैद बुखारी साहब हुनजी ऑडिशन कई हुई ऐं रूना लैला जे बारे में इहो बि आहे लिखियलु त हुन सां गॾु वधीक शौक़ु हुनजी भेण खे हूंदो दीना लैला खे ऐं दीना लैला पहिरीं हुन खां अॻु में गाना ॻाया हुआ रेडियो पाकिस्तान कराची ते हुन बांग्लादेश इंडिया ऐं पाकिस्तान जे फिल्म इंडस्ट्री लाइ लातादाद गाना पेश कया ऐं रूना लैला 17 ज़बाननि में पिणु गाना ॻाया आहिनि बांग्लादेश जे क़याम महल हुन पाकिस्तान खां बांग्लादेश में क़याम कयो ऐं हुनखे पाकिस्तान मां इज़त दौलत ऐं शोहरत सां मालो माल कयो वियो यानी कि पाकिस्तान हुनखे सभु शयूं ॾिनियूं रूना लैला तमामु वॾी फ़नकार हुई हुन जेके उर्दू फिल्मूं हुयूं उन में उमराव जानदा पाकिस्तानी फिल्म हुयूं उन में हुन गाना ॻाया सुबुह होगी अंजुमन हमदोनू आंसू वग़ैरह हिन ॻाया ऐं सिंधी फिल्मूं तक़रीबन जेके ठहियूं आहिनि ऐं कमाल जी फिल्मूं ठहियूं आहिनि उन में रूना लैला जो पंहिंजो कंट्रीब्यूशन रहियो आहे रूना लैला 3 शादियूं कयूं हुनखे सिर्फ़ु हिकु धीउ आहे ऐं हिकु पुटु आहे ऐं हुन तमामु घणा एवार्ड हुनखे मिलिया आहिनि रूना लैला हिकु बहितरीनु गुलकार आहे ऐं दीना लैला पसंद सां गॾु हुन काफ़ी कलाम गॾिजी ॻाया हुआ यानी कि हिन जी जोड़ी शुरू में मशहूरु हूंदी रूना लैला दीना लैला रूना लैला जी गायकी ईअं आहे जीअं हिकु कोयल पई कुकू करे या हिकु कोयल हिकिड़े नाज़ुक नफ़ीस अंदाज़ में जेको आहे सो आवाज़ जे तरन में ॻाए थी रूना लैला खे तमामु घणा एवार्ड मिलिया ऐं हुनखे एवार्डनि खां सवाइ जेके आहिनि से लखे करोड़े माण्हुनि जूं मुहबतूं मिलियूं हू अञा ताईं ज़िंदा जावेद आहे बांग्लादेश में रहे थी हुनजो ॿियो घरु लंडन में आहे अलाह ताला हुनखे ज़िंदगी ॾे हुनखे अञा बि शोहरत जे ज़ेवर मां मालामाल करे त दोस्तो ही हो मुख़्तसिर तारुफ़ जेको असां रूना लैला जे बारे में असां कयो आहे रूना लैला जी शख़्सियत ऐं रूना लैला जो कद जेको आहे उहो तमामु वॾो आहे तारुफ़ खुटी वेंदा किताब खुटी वेंदा न हुनजो जेको पंहिंजो कंट्रीब्यूशन आहे हाणे जेको सिंधी फिल्मुनि में साईं आई आहे जे सिंधी फिल्मुनि जे मूसीकारनि में असां हुन कमु कयो आहे इन खां तव्हां खां पुछंदासीं पर छो न तव्हां ई असां गॾिजी ॾिसूं था ॿुधूं था रूना लैला जो हीउ ख़ूबसूरत नग़्मो उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला दिल ये समझा छलकता हुआ एक जाम मिला उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला जिंदगी डूब गई
मुझको खुद अपनी अदाओं से ही जाने लगा, मुझको खुद अपनी अदाओं से ही जाने लगा। उनके होठों पे मचलता जो मेरा नाम मिला, उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला। गम की राहों में भटकते थे हवाओं की तरह, गम की राहों में भटकते थे हवाओं की तरह। उनकी बाहों में सिमट कर हमें आराम मिला, उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला। दिल ये समझा कि छलकता हुआ एक जाम मिला, उनकी नजरों से मोहब्बत का जो पैगाम मिला। वेलकम टू बैक। नसीर साहब, हाणे उर्दू फिल्मनि जो हवालो थी वियो, सिंधी फिल्मुनि जो हवालो थी वियो। सिंधी फिल्मुनि में साईं जेका हिन सां जोड़ी रही आहे, माना जेके दुगाननि में जोड़ी रही आहे, ठीकु आहे न, डुइट जेका रही आहे, उहो वरी असांजे तमामु असांजे वॾे माना छा हुनखे चइजूं त वरी मां पुट में जहिड़ो यूसुफ, मोहम्मद यूसुफ जो जेको हुन सां साथ रहियो, त साईं उहो मुश्ताक चंगेज़ी साहिबु पंहिंजी जेका किताब में इहो इंकिशाफ़ कयो आहे त जॾहिं स्टूडियो में फिल्मुनि जे बारे में डिस्कस थींदी हुई त जेके वॾा वॾा नामवर फिल्म जा डायरेक्टर हूंदा हुआ या फिल्म साज़ हूंदा हुआ या जेके शाइर हूंदा हुआ या जेके राइटर हूंदा हुआ, उहे चवंदा हुआ त ख़ुशकिस्मती आहे तव्हां ऐं असांजी जो असां वटि ॿ वॾा कमाल जा आवाज़ आहिनि, रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ। इन खां जेतिरो थी सघे कमु वरितो वञे। जी हा। त साईं इन में हिनखे उन रंग में जेको छो त सिंधी फिल्मनि जो मिज़ाज या सिंधी गायकी जो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे न, उन में साईं कहिड़े मुसीकार हिन ते वधीक महिनत कई हूंदी तव्हांजे हिसाब सां? हूअं त सभिनी सां हुन जी हा कमु कयो आहे, पर तव्हांजे हिसाब सां कहिड़ो अहिड़ो मुसीकार? अशरफ, बिल्कुलु तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो। ॿ बुनियादी तरह सां मौसीकार आहिनि ऐं ॿिए ते वरी असां अलॻि सां ॻाल्हाईंदासीं हाणे, पर आउं हुन जा ॿिन्ही जा नाला तव्हांजे आॾो वठां थो, छो त हुनखे पहिरियों मुतारिफ़ कराइण वारो त ग़ुलाम अली आहे न। असल में ग़ुलाम अली जेको मौसीकार आहे उहो ख़ालिसतन फिल्मी रंग जो मौसीकार आहे ऐं सिंधी फिल्म जे मिज़ाज खे, सिंधी कल्चर खे सम्झण वारो जेकॾहिं को मौसीकार आहे त पोइ असांजो ग़ुलाम अली माड़ेचो आहे, जेको असांजे हैदराबाद जे हेठाले या लियाकत कॉलोनी सां हुनजो ताल्लुक़ आहे। माड़ेचा ख़ानदान ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ पैदा कयो, इमदाद हुसैन पैदा कयो, ग़ुलाम अली पैदा कयो ऐं फ़ैरोज़ गुल, अमानत गुल पैदा कयो। पोइ सभु माड़ेचा ख़ानदान। इमदाद हुसैन निकिरी वियो, इमदाद हुसैन बि माड़ेचा आहे। अच्छा, उहो माड़ेचा आहे। जेके बि मुसीक़ा जेके सिंधी फिल्मुनि में उहो सभु माड़ेचा ख़ानदान आहे। जीअं उहो माड़ेचा ख़ानदान सिंध में उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जेको वॾो जीवनी बाई जो उस्ताद आहे, उन खां शुरू थो थिए। पर असीं वरी रूना लैला ते था अचूं। त सवाल हो त रूना लैला खे कहिड़नि मौसीकारनि ॻारायो आहे? त रूना लैला पालिश कई हुजे, इन्हनि सभिनी मौसीकारनि ॻारायो आहे। बुनियादी तरह सां त किरदारु असांजे ग़ुलाम अलीअ जो आहे। उन खां पोइ ॿियो वॾो कैरेक्टर जेको हुनजी ज़िंदगीअ में उहो फ़ैरोज़ गुल जो आहे, उन ते असीं ॿिए एपिसोड में ॻाल्हाईंदासीं। टियों वॾो मौसीकार ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ आहे, जंहिं हुनखे फिल्म मूमल राणो में ॻारायो आहे। हिन वक़्तु असीं ग़ुलाम अलीअ जो ज़िक्र इन करे कंदासीं जो पहिरीं फिल्म जेका आहे जंहिंमां हुनखे ब्रेक मिलियो आहे, ब्रेक थ्रू मिलियो आहे, शोहरत मिली आहे, उहो ग़ुलाम अली आहे। त जोड़ियां हथ हर वार, ही असांजे ग़ुलाम अली जी कूंजा ॾे ख़बरां मेरे माई दियां, या वरी छलो नाना वीहां चकी वेठी पीहां, उॾर वञ तूं गेरा वसन दिल जा देरा, ही रूना लैला पई गाए, रूना लैला पई गाए। ऐं रूना लैला जी ख़ासि ख़ूबी जेकॾहिं तव्हां अशरफ मूंखां सवाल कयो त छा आहे,
हिकिड़ो आवाज़ त हुनजो आहे ई आहे, कुदरत जी नामत हुन वटि आहे, पर सिंधी माण्हू खे वणंदो इहा ॻाल्हि त असांजी ॿोली सुठे ज़ेर ज़बर सां केरु थो ॻाल्हाए सघे, तव्हांजो कनु उनखे क़बूल कंदो, जेकॾहिं ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो त ध्यानु कोन वेंदो ऐं चेहरे ते गुंज अची वेंदो। त हुन में हैरत अंगेज़ तौर ते बंगाली ख़ातून में रोमन ॿोलीअ में अंग्रेज़ीअ में हू जेका ज़ेर ज़बर लिखण दी, छो त अंग्रेज़ी ॿोली बि वॉवल्स वारी ॿोली आहे। वॉवल माना अ ए उ, इहे अंग्रेज़ी जा पंहिंजा वॉवल्स आहिनि। त इहे हू अहिड़ा त चिटा ॾींदी हुई जो हुनखे हर ॿोल चिटाईअ सां ॻाइण में आसानी थींदी हुई। त हुनजी ख़ूबी जेका ॻाइण पंहिंजो त हूअं ई सुठो हो, वरी जो तलफ़ुज़ सुठो, वरी जो धुन ग़ुलाम अली जी जेका, ग़ुलाम अली बेसिकली सिंधी मौसीक़ी जे मिज़ाज खे सम्झण वारो, सिंधी राग रागड़ियुनि खे, लोक मौसीक़ीअ खे, ऐं ॿी ग़ुलाम अली जी जेका प्लस पॉइंट हुई त हुनखे रशीद अहमद लाशारीअ जहिड़ो। ॾिसो तनवीर अब्बासीअ जो हिकिड़ो शेर अथव, अमी बि पारस न आयो सुपनी, असीं बि पारस न आहियूं, प्यार छुई असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। त उनखे ग़ुलाम अलीअ खे पासो लॻे पियो माड़ेचे मौसीक़ार खे रशीद अहमद लाशारीअ जो, जेको सिंधी ॿोली जो अज़ीम शाइर आहे, माहिर आहे, उस्ताद आहे, प्रोफेसर आहे। त तलफ़ुज़ दुरुस्त कराए ऐं ॿोलीअ खे ठीकु कराए ॻाल्हाइण में रशीद अहमद लाशारी जो असीं रोल, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नजरअंदाज नहीं कर सकते। त असीं रशीद अहमद लाशारी खे नजरअंदाज नथा करे सघूं, जंहिं रूना लैला जो तलफ़ुज़ दुरुस्त कयो आहे। ग़ुलाम अली उनखे सुठी तर्ज़ ॻाराई आहे ऐं ग़ुलाम अली उनखे सिंधी मिज़ाज ते, मिसाल हो जमालो पई ॻाए, हाणे सिंधी माण्हू केरु आहे जेको हो जमालो ॿुधंदो ऐं हिन ते न झूमंदो। रोना लैला हो जमालो पई ॻाए सिंधी फिल्म लाइ। कहिड़ो सिंधी माण्हू जेको कलंदर लाल शहबाज़ धमाल ते झूमंदो न, हू धमालूं पई ॻाए। नूरी जाम तमाची हुजे, शेरू फैरोज़ हुजे, चांडोकी हुजे, सोढा पुट सिंध जा हुजे, मिठड़ा शाल मिलन, बादल, महबूब मिठा, ये सभु फिल्मूं आहिनि रोना लैला जूं, जंहिंमें उनखे मौसीकार ज़फर अली पियो ॻाराए, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ पियो ॻाराए ऐं साईं असांजो ग़ुलाम अली पियो ॻाराए। त इन्हनि सभिनी जी अलॻि अलॻि धुनुनि ऐं तर्ज़ुनि ते उन ख़ालिसतन सिंधी रागड़ियूं, जंहिंमें लोढ़ाऊ आहे, राणो आहे, मांझ आहे, प्रभाती आहे, ही सभु रागड़ियूं आहिनि जेके रोना लैला ॻाए पई। त पोइ जेकॾहिं एतिरो सॼो रंग रंग जो जेको अंदाज़ ऐं मौसीक़ार हुनखे मिले पियो त पोइ रोना लैला छो न रोना लैला थिए। वाह थी वाह। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था रोना लैला जो हे ख़ूबसूरत कलाम, उन खां पोइ वरी उनजी शख़्सियत ते अञा वधीक गुफ़्तगू कयूं।
वेलकम टू बैक प्रोग्राम महिराण जे रागी में मशहूर गुलकारा रूना लैला जी शख्सियत उन फन ते गुफ्तगू नसीर साहब करे रहियो आहे। नसीर साहब हाणे तव्हां ॾाढी तफ़सील सां रोशनी विधी। हाणे अचूं था त जेका हूअं इहा जेका मूं तव्हां हिकिड़ो सुवालु पुछियो त तमामु घटि मशहूर जोड़ियूं रहियूं न तई जीअं त तव्हां नाहिद अख्तर जी भेण जो हवालो ॾिनो, जेका बेंजमिन सिस्टर हूंदियूं कंहिं टाइम ठीकु आहे न, ईअं वरी हिननि जी जोड़ी पवंदी ऐं कमाल जो गीत पाण त रेडियो ते हलाईंदा आहियूं, ओ सहरो लाडल खे पायो, ठीकु आहे न, हिकिड़ो ज़बरदस्त ॿिन्ही भेणनि ॻायो आहे। या उन खां अलावा तालिब मुला जो हिकिड़ो गीत हिननि ॿिन्ही ॻायो आहे ऐं उन खां सवाइ हिकिड़ो पश्तो में बि गीत ॿिन्ही भेणनि ॻायो आहे। अच्छा, हाणे से रूना लैला जी हिकिड़ो पासो शोहरत जो फिल्मुनि ते वञे थो, ॿियो पासो हुन जो उर्दू फिल्मुनि जे हवाले सां वञे थो। हाणे जेको टियों पासो आहे जंहिं ते रूना लैला खे अञा बि वधीक शोहरत मिली आहे, सा तव्हां सम्झी विया हूंदो त हालनि जे साइन जो हिकिड़ो सायो आहे, उन जी शाइरी आहे, उन जो शफ़क़त जो हथ आहे, उहो साईं दीना लैला जे हवाले सां आयो आहे या रूना लैला जे हवाले सां आयो आहे? ॾिसो, बुनियादी तरह सां असांजो मखदूम अमीन फ़हीम साहब जेको आहे उनखे फिल्म सां दिलचस्पी हुई ऐं शेख हसन साहब जॾहिं फिल्म ठाही पे परदेसी, जंहिंमें साइड हीरो जो किरदारु जेको मुस्तफ़ा कुरैशी साहब कयो आहे न, हीरो त साईं फाज़लानी साहब पाण हुयो, पर फाज़लानी साहब जी तव्हां ख़बर त उॾेरोलाल जाइन ऐं मटियारी उॾेरोलाल ऐं हाला हीअ सॼो बेल्ट संदनी आहे ऐं माशाल्लाह वॾो ख़ुशहाल वॾो जागीरदार ज़मींदार मखदूम ख़ानदान सां हुनजी वेझड़ाइप, त हुनजी दिली ख़्वाहिश थी त फिल्म परदेसीअ में साइड हीरो जो किरदारु अमीन फ़हीम साहब कनि। अच्छा, पर छाकाणि त हू गादी नशीन वली अहद हुया, इन करे मखदूम साईं जिन खे इहा ॻाल्हि पसंदि न हुई, इहा ॻाल्हि तय सभु कुझु लिखियो पियो आहे, त उन्हनि खे हुननि फिल्म में कमु करणु न ॾिनो। ऐं शूटिंग जे दौरान माण्हू आयो, फिल्म जी शूटिंग पई थिए, ही साईं असांखे शरफ़दीन अंसारी साहब ॿुधाइनि था, इक़बाल अंसारी साहब पाकिस्तान टेलीविज़न जा प्रोड्यूसर, हुनजा मामा आहिनि सॻा हाला जा, ॿुधाइनि पिया त शूटिंग हले पई त माण्हू अची वियो मखदूम ख़ानदान जो त बाबा अमीन फ़हीम साईं फिल्म में कमु न कंदा, हुन सेट ते पोइ उहो वरी बाद में मुस्तफ़ा कुरैशी साहब उहो किरदारु अदा कयो। माना अमीन साईं जिन खे फिल्म लाइन सां दिलचस्पी हुई। ऐं जेको असांजे यूसुफ हारून साहब जो मॉडर्न स्टूडियो आहे कराचीअ में, उते बि सॼी वक़्त ते उते वेठा हूंदा हुआ। तव्हांखे ख़बर आहे त तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण पई ॻाईंदसि, फिल्म जॾहिं ठही आहे तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण, त उनजो बि थीम सॉन्ग असांजे लाइ साईं अमीन फ़हीम साहब लिखियो आहे। माना अमीन साईं जो फिल्म स्टूडियो में अचणु वञणु आहे, हुते रूना लैला ऐं दीना लैला ॻाइनि पियूं अचो सुरई सेज विछायूं वाला, फिल्म शेरू फेरोज़ जे लाइ। त हाणे जोड़ियूं कुदरत मथे आसमाननि ते लिखी छॾियूं आहिनि। त दीना लैला जी शादी तव्हांखे ख़बर आहे त साईं अमीन फ़हीम साहब सां थी, ऐं हाणे बि को बांग्लादेश रूना लैला सां को सिंध वासी मिलणु ईंदो आहे त उनखे फौरन चवंदी आहे त तव्हां ज़रूरु कब्रिस्तान वञिजो मखदूमनि जे, ऐं मुंहिंजी भेण दीना लैला जी जेका तुरबत आहे उन ते मुंहिंजे तरफ़ां फातिह ख़ानी कजो। त इहो आहे पस मंज़र त दीना लैला रूना लैला ॿई जॾहिं स्टूडियो में मौजूदु आहिनि त पोइ शोहरत, छाकाणि त हुनखे शादी मिलण जे करे, घोट मिलण जे करे उहा त हिकिड़े ख़ानदान में हली वई, हाणे टुटी वई, हाणे सॼी जेका दौर शुरू थी वियो रूना लैला। अच्छा साहब, हाणे हिकिड़ो सवाल तमामु सुठो वॾो सवाल मुंहिंजे ज़हन में आहे, तव्हां खां पुछंदुसि, पर वरी मुर्तज़ा मजबूर असांखे मजबूर कंदा आहियूं कलाम तव्हां त छो न पहिरीं कलाम ॾिसूं ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी उहो सवाल तव्हां पहिरीं कलाम पोइ छा पहिरीं कलाम पोइ तव्हां त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था रूना लैला जो हिकु ख़ूबसूरत कलाम। लुट जीवे ओ मुझो प्यार ला, लुट जीवे ओ मुझो प्यार ला, हो इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई, इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई, उजड़ी वियो सिंगार ला, ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई।
वफ़ा थियो ॼण सिर सां जुदा थियो दुखनि जा थिया बस कारला ओ इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई कदम ही कहें वधन था कदम ही कहें वधन था ओ कहीं जा सजड़ा छिकन था कोई करे थो पुकारला हो इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई उजड़ी वियो सिंगारला हो इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई वेलकम टू बैक नसीर साहब के शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि मुंहिंजो सवाल जेको आहे के शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि साईं उहो उमूमन जेको आहे बचपन जी या जवानी जी सूरत जेका हूंदी आहे उहा लाजवाब हूंदी आहे सभई वरी जॾहिं उमिरि हेठि थींदी आहे त उहा शइ जेका सा बिल्कुलु पोइते वेंदी आहे पोड़ो हाणे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया आहियो त रोना लैला बचपन जे हिसाब सां जेके गाना तव्हां ॾिठा आहिनि या ॿुधा आहिनि या मूं बि ॾिठा आहिनि या जेके पिक्चर्स ॾिठियूं त उन में एतिरो हुस्न न हो जीअं जीअं हीअ ख़ातून हिन जी उमिरि मथे चढ़ी आहे तीअं तीअं हिन जे हुस्न में हिकिड़ो निखार आयो आहे हिन जे अंदाज़ में हिकिड़ो निखार आयो आहे छा हिन जो ॾिसणु आहे छा हिन जो खिलणु आहे पोयां फोटू मुंहिंजे साम्हूं लॻो पिया इहो तव्हां छा चवंदा इहो ख़ुदा जी देन आहे या छा आहे त माना बचपन में त रोना लैला एॾी ख़ूबसूरत कान हुई न जवानी में कान हुई एतिरी जवानी खां पोइ जेको मथे ॾाको चढ़िया त हुन में माशाल्लाह ख़ूबसूरत पाए हसीन पाए इहो छा आहे तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त नंढपण खां जवानीअ खां मोटंदड़ वईअ ताईं त उर्दूअ जो हिकिड़ो शेर जेको तव्हांखे डेडिकेट कयां थो त ताड़ने वाले क़यामत की नज़र रखते त रोना लैला खे बेसिकली जीअं जीअं ज़मानो अॻिते वधंदो वियो आहे त माण्हू बदिलजे थो न हर सूरत हर 5-7 साल माण्हू जी पंहिंजी तस्वीर में बि फ़र्क़ु पवे थो त रोना लैला खे असां त ज़ाहिर त जेको रेडियो ते ॾिठो या स्टूडियो में ॾिठो त उन खां पोइ वरी असां जॾहिं हुनखे टेलीविज़न ते ज़िया मोहिद्दीन शो में या बज़्म लैला जे शो में ॾिठो बज़्म रोना लैला में या ज़िया मोहिद्दीन त जॾहिं हिनखे सॾींदो हो त ठेके पे ठेका रोना लैला त रोना लैला जो उहो अचणु उहो बेल बॉटम ऐं उन खां पोइ जॾहिं हुनजो साड़ीअ में साम्हूं अचणु आहे त उहो बहरहाल हिकिड़ो हुनजो हुस्न हुन में साम्हूं आयो ऐं रोना लैला जो बि गलो घण रुखो गलो आहे छाकाणि त जेकॾहिं उमराव जान अदा ऐं अंजुमन जहिड़ियूं फिल्मूं आहिनि जेके हसन तारिक जूं आहिनि जंहिंमें उनजो मुजरा वारा जेके मुजरनि जा जेके गीत आहिनि ख़ासि तरह रकासाउनि ते उन जा जेके गीत आहिनि उहे त एॾा जो रानीअ ते जेकॾहिं हिन जो गानो आहे त काटे ना कटेरे रतियां सैया तेरे प्यार बिना
हिकिड़ो त इहो पंहिंजो हुनजो माना शौक़ चंचल जेका आहे रूना लैला असांखे बज़्म लैला में बि नज़र आई, ज़िया मोहिद्दीन शो में नज़र आई, वरी हुनजी प्लेबैक सिंगर तौर ते हू हसन तारिक जी फिल्म नज़र आई। ठीकु। फिल्म कमांडर, जनम जनम तेरा मेरा साथ रहेगा, या वरी पंहिंजो होले 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 कमाल कमाल कमाल, पवन चले। या वरी हुन जेके ग़ज़ल ॻाया आहिनि उबदुल